जी झूलेलाल साईं जी इते अरदास करण आयूं सॼी सिख संगत गॾिजी करे संगत तो वाहेगुरु जी दया सां गुरु जी कृपा सां जल्द से जल्द भाई हिन जो प्रकाश पूरो थे मंदिर जो एड़ी पाणा वाहेगुरुनि खे प्रार्थना और अरदास कंदासीं। संगत के वेनती आहे 2 मिंट अरदास में आवाज न कजो और पंहिंजा नेत्र बंद करे सातंग दी दास जी तांग रिक्वेस्ट पंहिंजा नेत्र बंद करे और पंहिंजे इष्ट देवता जो मंदिर कंप्लीट थे और प्रकाश पूरो थे एड़ी पाण भावना रखी करे मन में को प्रार्थना कयूं अरदास कयूं सातंग अचो शुरू कयूं देखो भाई एक ओंकार श्री वाहिगुरु जी की फतेह वार श्री भगवत जी की बादशाह प्रथम भगत सिमरे गुरु नानक ले दे आए रंगत गुरते अमरदास रामदास होय साय अर्जन हर गोविंद सिमरियो श्री हराय श्री हर कृष्ण दिया ये दिते सब दुख जाय तेक बहादुर सिमरिया गाना निदावे जाय सब ताए होय साय दशवाग्रा की जोत गुरु गोविंद सिंह सब ताए होय साय दशवाग्रा की जोत स्वरूप श्री गुरु ग्रंथ साहिब जी का पाठ और दर्शन दीदार का ध्यान धर के बोलना जी धन धन बाबा श्री चंद बाबा लक्ष्मी चंद जी की कमाई का ध्यान धर के बोलना जी गणा प्रसाद माता पिता जी का ध्यान धर के बोलना जी अपने अपने गुरुदेव जी का ध्यान धर के बोलना जी सर्व संतों महात्माओं जी का ध्यान धर के बोलना जी इष्ट देवता श्री साईं झूलेलाल साईं जी का ध्यान धर के बोलना जी दो तीन वारे साईं जी का ध्यान धर के बोलना जी श्री वाहिगुरु सचे पिता आपदे हजूर इस वेले की अरदास शब्द वाणी की अरदास आरती अनंत साहब की अरदास आपके नाम की अरदास सर्व संगत की अरदास सर्व संगत के काज रास करे सचे पातशाह ताजे दरजो अनंत सेवक मुझा साईं भाई दिनेश कुमार सचे पातशाह पंहिंजे कुटुंब परिवार सां मुझा साईं वड भागी आया मुझा मालिक मां वड भागी आया मुझा मालिक इन पवित्र स्थान ते मुझी हाजरी लगी आ मुझा साईं हाजरा हुजूर गुरु ग्रंथ साहिब गुरु नानक देव महाराज इष्ट देवता झूलेलाल साईं जे मंदिर ते सॼी सिख संगत हींअर बीठी आ मुझा साईं ब पेर खणी करे तांजे द्वार ते आई आ मुझा मालिक हे सचे पातशाह तांजे दर जा अनंत सेवक श्री राम लीला चैरिटेबल ट्रस्ट मुझा मालिक उन्हनि जा जेके भी सेवादारी मुझा मालिक दास खां अरदास कराए रहिया आहिनि मुझा साईं इन दास जी अरदास लेखे लगाईंदा मुझा मालिक ताजे चरणन कमलन में अरदास है मुझा साईं हे हाजरा हुजूर गुरु ग्रंथ साहिब अरदास लेखे लगाईंदा मुझा साईं सॼी संगत जी भी अरदास लेखे लगाईंदा मुझा मालिक तीर्थ भाई दोलाणी जी भी अरदास है मुझा मालिक दोलाणी जी भी अरदास तीर्थ भाई दोलाणी जी भी अरदास है मुझा मालिक हे हाजरा हुजूर सॼी संगत जा मुझा मालिक जेका मनोकामना है पूरन कंदा श्री राम लीला चैरिटेबल ट्रस्ट जी जेका मनोकामना है संपूर्ण पूरन तेड़ी कृपा कंदा मुझा साईं जल्द से जल्द इन मंदिर जो प्रकाश तेड़ी कृपा कंदा मुझा मालिक ये साई भावना सॼी संगत जी आ मुझा साईं साई भावना सॼी जेका संगत जी आहे इन दास जी बुआ ई भावना है मुझा मालिक यह भावना असांजी सफल कंदा मुझा मालिक ज्ञान ध्यान कुछ कर्म न जाना सार न जाना तेरी सब ते वड़ा सतगुरु नानक जिन कल राखे मेरी
जो मांगे ठाकुर अपने ते सोई सोई देवे, नानक दास मुख से जो बोले या हुआ सच होवे। अखर वाटा घाटा भूल चुक माफ, तेरे चरणों कमला वासिक पण दे सुन दे, सर्बत लावे नवनीत सुखावे, नाम चित गरावे, नानक नाम चढ़ती कला, तेरे पाए सब पावा। जो बोले संगत के व्यक्ति आए भाई बाला भाई संगत के व्यक्ति आए जेका संगत जी अरदास है भैया वो आते ही पई हुंदी सात संगत वो है दरबार में हुंदी ना मंदिर ते हुंदी सात संगत तई अरदास हिते ही ता रखाऊं जेको भाई जगू भाई ताए भाई भला भाई जेको ताए संभाली दो जे ये अरदास होनन के लिए ये गुरु नानक की बरकत है, ये बरकत जे रूप में हिते ही ता रखाऊं। अचो जल्दी 2 मिनट फलो पाए और दरबार में कीर्तन चालू किया सात संगत कीर्तन पे अची गए ने उन जब फोन पर अची गए बोलो अमरे लाल की जय हाल जानी का दुलेरा हमारे दंदल की जय मेरे अंतर्यामी की जय आयो लाल जय तो दुलेरा हमारे दंदल की जय एड़ी अरदास जना चेटी जने हमारा दे दे थोड़ो जल्दी करियो भाई यार होते कीर्तन चालू तो भाई जो भाई सब भाई लाल पालव जे पाईने ओ तिनिजा खावंद खाली ना करी दारत तुइजा शुगर बरिया लाल बरिया ही आई आशा हो आई वापारी हर नाम जा ओतर खां वठी आयो मुंहिंजो सीड़ो सावल शाह वणटण सब सावा थियरा लाल सावो त्यार मीगा माउ चवे थी पुट खे बचा मखण वठी आ तुरंदो ताराजीअ में त पैसे लॻंदो पा हाणे हेड़ो शावल शाह हो जे जोरा जोरींदो सारी संगत जा आए मन लालण लालण मां कयाम जो लालण केड़ी कुंड लालण लालण मां कयाम जो लालण केड़ी कुंड मां बारिया थी लकड़ियों जो लालण बारे कुंड हाणे मुंह में केड़ी हुंड ओ जो जिंदगी विचे लात में सदा भवानी सदा भवानी सदा सदा भवानी दायनी सर्वमोह करणे पाप ये रक्षा करो विष्णु महेश सिंह चढ़े देवी मिले गरुड़ चढ़े भगवान मेरे श्री मिले पूर्ण होए ॿियो पलो पायो देश ऐं धर्म जो राज कजो प्रजा जो सुख कजो अन्न पाणीअ जा भंडारा भरपूर कजो घणीअ तिलक जी जय जयकार कजो हे मुंहिंजा ज्योति वारा हे मुंहिंजा बहिराणे वारा महापर्व हली रहियो आहे 552 महापर्व प्रकाश पर्व प्रभात फेरी के रूप में भाई साहब श्री दिनेश कुमार एवं सिंधी समाज गॾिजी करे उन महापर्व उत्सव मनाए रहिया आहिनि। उनजे निमित्त तव्हांजे मंदिर जो निर्माण थियणो हुजे संगत गॾिजी करे तव्हांजे दर ते प्रार्थना करण आई आहे। संगत की इच्छा आई आहे कि चेटीचंड दर तव्हांजे मंदिर में मनायूं प्रतिमा रूप में विराजमान थियो। पोरबंदर जी सिंधी संगत सिख संगत हुजे कहिड़ी सिंधी संगत हुजे उन्हनि जी झोलियूं पढ़जो उन्हनि जी आशाऊं पूरी कजो। हे बचड़ो दिनेश कुमार भाई साहब के रूप में पोरबंदर के प्रसाद रूप में लाए
इनजे बाणी मां अला घणी अरदास थियूं पढ़जनि। हे मुंहिंजा झूलेलाल मां सरस्वती खे चइजो इन जी अरदास जेकी बि अरदासूं करे थो जंहिंजे जंहिंजे नाम जी मां सरस्वती खे प्रार्थना कयो उन जूं अरदासूं श्री चरण कमल गुरु जे चरणनि में क़बूल पवनि। हे मुंहिंजा लाल साईं जेके बि तुंहिंजे दर ते प्रभात फेरीअ में आया आहिनि हलिया विया उन्हनि सभिनी जो भलो सभिनीनि जो भलो चवंदा आहिनि मुंहिंजे 40 वारे जे दरबार में जेको बि करे अरदास कंहिंजी पूरन थी आहे। हे मुंहिंजा झूलेलाल हे मुंहिंजा ज्योति वारा श्री रामलीला चैरिटेबल ट्रस्ट एवं सिंधी समाज गॾिजी करे हर वार त्योहार तव्हांजे दरबार में तव्हांजे मंदर में मल्हाइनि अहिड़ी सही संगति जी आशा अथव। चवंदा आहिनि तुंहिंजे दरबार में मुंहिंजे ज्योतिन वारे जे दरबार में मुंहिंजे गुरूअ जे दरबार में जेको बि करे अरदास तुंहिंजी पूरण थी अबास इन दर तां कोई न वञे निराश। तूं त ॾिजांइ निर्धन खे धन मुखालनि खे भोजन ऐं अन्न निरोगी रखजा सारी संगत जो तन न्याणी निमाणी जो भलो कजो भाग मुंहिंजा झूलेलाल मुंहिंजा गुरु नानक न्याणी निमाणी जो भलो कजो भाग स्वागणी जो कायम रखजो सुहाग सावो ऐं आबाद रखजो असांजो पोरबंदर जो मुल्क ऐं बाग सॼे विश्व जो कल्याण कजांइ भारतवासी रहिजी अचे सिंधी ॿोली अमर आहे संगत सभु साई थी जंहिंजे जोर जोड़ा ॿिया बि लावा दे अमां सभई सुख थी आ हाणे पति जे तपैया जे नाले थींदे अमर लाल